अॼु मां ॻाल्हि कंदुसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो नंढिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधाईंदुसि मदीने वारे साईं जो ज़ाती पावर हुज़ूर जो। यमन जे शहर जो हिकिड़ो शख़्स आहे, उहो आयो मके तिजारत करणु। ईंदा हुआ मके वारा बि वेंदा हुआ, शाम यमन ऐं ॿाहिरियनि मुल्कनि जा माण्हू बि मके ईंदा हुआ पंहिंजियूं शयूं सुठियूं शयूं खपाइणु। त मके वारा पंहिंजियूं शयूं खणी होॾे वेंदा हुआ, उतां तिजारत जे लाइ। शाम मां वरी जेको उतां जो सामान हुयो, लटा कपिड़ा चादरूं ख़ुराक जो सामान, उहो शाम यमन मां खणी वरी मके ईंदा हुआ। त ईअं तिजारत जो हिकिड़ो सिलसिलो हलंदो हो। त हिकिड़ो शख़्स आयो, उन पंहिंजा 3 उठ खणी आयो, बहितरीन नसुल जा उठ। उहे अचे मके में खपाइण जी कोशिशि कई त अबू जहल सां हिन जो सामनो थी वियो। अबू जहल चयोसि त इहे मूंखे ॾे। त हुन चयोसि ठीकु आहे, खण तूं, हीअ रक़म आहे। त अबू जहल उनखे उनजे 3 उठनि खे अहिड़ी रक़म हईं जो उहो मायूस थी वियो। चईं त न, इहो न थी सघंदो, मुंहिंजा 3 नस्ली उठ आहिनि, घटि में घटि जेका जाइज़ क़ीमत आहे उहा त ॾे न। जेका हुन क़ीमत ॿुधाई उनजो 3 हिसो पोइ ॾेसि। जेका हुन असुलु क़ीमत चई मूंखे हे खपनि, त उनजो 3 हिसो पोइ ॾे आख़िरी। त हुन चयो मां न ॾींदुमि, न ॾींदे त तोखां कोई बि उठ न वठंदो। इहो हुनजो हिकिड़े मके ते होल्ड। त चईंसि तोखां कोई बि न वठंदो। ऐं वाक़ई थियो बि ईअं। घुमी घुमी चरियो थी पियो, कंहिं बि जंहिंखे ख़बर पई त अबू जहल क़ीमत हई आहे, उन क़ीमत खां मथे कोई बि हिन खे उठनि जी क़ीमत न पियो ॾे, कोई बि। हे आख़िर तंग थी अचे हरम में विहंदा साइड ते, सभु मीटिंग कंदा कुरैश। उते आयो ऐं वॾे आवाज़ सां रड़ियूं करणु लॻो। चईं त ए मके वारो, तव्हां जेका इहे ज़ुल्म ऐं ज़्यादती शुरू कई आहे ताजरनि सां, केरु पंहिंजो सामान ऐं माल खणी तव्हां ॾे फ़रोख़्त करणु ईंदो? केरु तव्हां ॾे ईंदो तिजारत करणु? केरु तव्हां ॾे पंहिंजो बहितरीन नसुलनि जो जानवर खाद खुराक जा सामान खणी ईंदो? अॼु खां पोइ मां त वरी न ईंदुसि कॾहिं बि। ऐं मूंसां जेको ज़ुल्म थियो आहे त हिन जो अज़ालो केरु कंदो? एॾो मां सफ़र करे आयो आहियां। उनखां पोइ हिन शख़्स जेका क़ीमत हई आहे, उनखां पोइ पूरे शहर में कोई बि न आहे जेको मूंखे हिन जी क़ीमत खां मथे क़ीमत ॾे। कुदरत ख़ुदा जी साॻे टाइम में जंहिं महिल हे इहे ऐलान करे पियो त मदीने वारा साईं बि हरम में मौजूदु हुया, पंहिंजे कुझु ग़ुलामनि सां जानिसारनि सां वेठा तशरीफ़ फरमावा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि पहुची वियो। उते बि दाह करणु लॻो। हुज़ूर पुछियोसि तोसां ज़ुल्म कंहिं कयो आहे इहो? चईं त साईं मां सां इहो अबू जहल ज़ुल्म कयो आहे, त मुंहिंजे उठनि जी अहिड़ी क़ीमत हई अथई त पूरे शहर में कोई बि उनखां मथे नथो ॾे। मूंखे चईं त वञ तूं कोशिशि करे ॾिस, तोखां कोई बि न वठंदो। जे मूंखे ॼणा अथई त मूंखे ॾे, जे न ॾींदे त कंहिं में बि इहा ज़रूरत न आहे जो अबू जहल जी क़ीमत खां वधीक तोखे पैसा ॾे। सरदार हुयो, पैसो, पावर, ज़ुल्म करण में देरि न, माण्हू मारण में देरि न। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चयो अच्छा अचु मूं सां गॾु। आकाए दो जहां हिन खे वठी विया बाज़ारि। त अबू जहल बि उते मौजूदु हुयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चयसि त घणी आहे क़ीमत तुंहिंजे उठनि जी? त उन चयो त साईं हीअ क़ीमत आहे। मदीने वारे साईं फुल क़ीमत जेका हुनजी हुई हुनखे ॾिनी, हे तुंहिंजा पैसा। उते जो उते वरी मदीने वारे साईं छा कयो, उन मां 2 उठ जेके आहिनि, इहा सुबुलुल हुदा में आहे, वॾो अज़ीम किताबु आहे। उते जो उते 2 उठ वरी उन ई क़ीमत में खपाया जंहिं क़ीमत में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुन खां 3 वरिता। उन क़ीमत में 2 उठ मदीने वारे साईं उते जो उते खपाया बाज़ारि में। हाणे इहो सॼो वाक़ियो अबू जहल ॾिसे थो वेठो त हे छा थो थिए। उहे हुन खां बि हुनखे क़ीमत बि मिली वई, हुन जा उठ बि खपी विया 2, वरी उहे ई आक़ाइदो जहां साॻी क़ीमत में खपाया। बचो हिकिड़ो, उहो आक़ाइदो जहां ज़िबह कराए ऐं बनु अब्दुल मुतलिब जूं जेके बेवा औरतूं हुयूं उन्हनि में विराए छॾियो। जेके बि औरतूं हुयूं मिसकीन हाल, उन्हनि में विराए छॾियो। अबू जहल वेठो ॾिसे पियो आक़ाइदो जहां। जॾहिं इहो सभु कुझु थी वियो, आया अबू जहल जे साम्हूं अची बीठा। चईंसि त
आकाए दो जहां चयो ए अबू जहल हे जेका हरकत तूं हिन सां कई आहे जे वरी इहा हरकत कंहिं ॿिए ताजिर सां कई तो तोखे उहा सज़ा मिलंदी जो तूं यादि रखंदे। चई न साईं मां ॿीहर न कंदुसि कंहिंसां बि। सभु सरदार ॾिसनि पिया हिनखे थी छा वियो आहे त फिरौन आहे पंहिंजे वक़्त जो, जंहिंखे हुज़ूर चयो त मुंहिंजे वक़्त जो फिरौन अबू जहल आहे। हे फिरौन आहे, हिनखे छा थी वियो आहे? जॾहिं आक़ाइदो जहां हिनखे इहा धमकी ॾेई ऐं उतां रवाना थी विया त सभु सरदार जे मथां बीठसि। उन्हनि चयो तूं असांखे ज़लील ऐं रुसवा करे छॾियो, तूं असांखे अॼु ज़लील ऐं रुसवा करे छॾियो, तोखे तुंहिंजे साम्हूं हेॾो ख़रीदो फ़रोख़्त थी वई, उनखां पोइ अचे तोखे छा छा चई वियो, तोखे धमकी ॾेई वियो, तूं ज़बान तुंहिंजी बात में ज़बान न ईंदी तूं कुझु चई सघे, लॻे थो तूं मुस्लमान थींदे। अबू जहल चयो त मां मुस्लमान न थींदुसि, तव्हांखे मुंहिंजी हालत जी ख़बर ई न आहे त जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया मूं ॾे ऐं मूंसां ॻाल्हाइण लॻा त साईंअ जे आस पास जवाननि जो कसीर तइदादु बीठो हो, जंहिंजे हथ में उगाड़ियूं तलवारूं नेज़ा, जंहिंखे तव्हां न पिया ॾिसो मां पियो ॾिसां, ऐं जेकॾहिं मां थोरी बि गुस्ताही कयां त उन्हनि जूं तलवारूं नेज़ा तयारु हुया, मुंहिंजे आरूं पार थी वञनि। त क़ुर पाक में आहे त वमा रमई त इज़ रमई त वलाकिन अल्लाह रमा। जंग में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पथरियूं हुयूं लश्कर खे, उहो सभु जो सभु अंधा थी विया। त अल्लाह साईं फरमाए मुंहिंजा महबूब इहे जेके पथरियूं खणी तो उछलायूं, इहे तो न उछलायूं बल्कि इहे मां रब उछलायूं। त जंहिंसां गॾु अल्लाह जी ताक़त आहे न, जंहिं हस्तीअ सां गॾु, उनखे कंहिंजी बि ज़रूरत कान्हे। जेको तव्हां वटि मिसकीन हाल अचे, परेशान हाल अचे, त हुज़ूर जी सीरत खे सम्झंदे पंहिंजे वस आहर उनजी मदद करण जी कोशिशि कंदा कयो। आक़ाइदो जहां कंहिंजी बि मदद करण खां अॻु में न उनजो दीन पुछो, न उनजो मज़हब पुछो, न उनजी ज़ात पुछी, न उनजो क़बीलो पुछो।